शेयर कंदासीं कराची खां मलीर ऐं सुपर हाईवे जे भरपासे वारनि इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ज़लज़लो मापींदड़ मर्कज़ जो चवणु आहे त ज़लज़ले जी शिदत 2.8 रिकॉर्ड कई वई आहे। ज़लज़ले जो मर्कज़ न्यू मलीर हो ऐं ओनाही 12 किलोमीटर हुई। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां मलीर ऐं सुपर हाईवे जे भरपासे वारनि इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे वहीद मुराद सियाल। जी वहीद, छा तफ़सील आहिनि ज़लज़ले जे हवाले सां? जी रोशनी, बिल्कुल मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले जा जेके लोॾा आहिनि उहे महसूस कया विया आहिनि। काठोड़, कोंकर, गडाफ सिटी, सुपर हाईवे समेत जेके मुख़्तलिफ़ जेके गडाफ जा इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते सुपर हाईवे ऐं क़ाइदाबाद वारनि इलाइक़नि लांडी ताईं जेको आहे उन ज़लज़ले जा झटका महसूस कया विया आहिनि। इलाइक़े वासियुनि शहरनि ॿुधाया त नादरन बाईपास न्यू कराची ताईं जेको आहे ज़लज़ले जा झटका महसूस कया विया। त ॿुधायो शहरनि इहो ई ॿुधायो आहे त 8:50 जे लॻभॻि जेको आहे झटका महसूस थिया आहिनि। जेके ज़लज़ले जा लोॾा आहिनि, इन ख़ौफ़ में जेको आहे गडाफ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके रहवासी आहिनि, शहरी इलाइक़नि जा जेके रहवासी आहिनि, उहे घरनि खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि। ख़ौफ़ हरास वारी सूरत आहे। हिन वक़्तु बि जेको आहे सुपर हाईवे समेत जे गडाफ जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उहे शहरी घरनि खां ॿाहिरि आहिनि। ख़ौफ़ हरास सबबु जेको आहे शहरी हिन वक़्तु ई जेको आहे घरनि में न पिया वञनि। गडाफ जा जेके गडाफ सिटी ऐं भरपासो आहे उते मुख़्तलिफ़ जाइ ते लोॾा वधीक अचण जे करे जेको आहे कुझु जाइनि खे जेको आहे ॾार पिणु अची विया आहिनि। उनजे करे जेको आहे शहरनि इहे दावूं कयूं आहिनि। हिन वक़्तु जेके शहरी मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿाहिरि निकितल आहिनि। जी वरी महिरबानी नाज़िम, मलीर खां वहीद मुराद सियाल तफ़सील ॾिना आहिनि। मलीर ऐं सुपर हाईवे जे भरपासे वारनि इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि।